ये तरीक़ी रमज़ान योम शहादत हज़रत अली अलैहिस्सलाम जो ॾियारो वॾी अक़ीदत और एतिराम मोहब्बत सां पूरे पाकिस्तान में मल्हायो वेंदो आहे। उन हवाले सां शहर जैकाबाद में भी योम अली अलैहिस्सलाम पंहिंजे रवायत मुताबिक़ पंहिंजो मजलिसूं पंहिंजा प्रोग्राम जेके भी आहिनि उहे मुनक़द थियनि पिया। SSP साहब बशीर गुरई साहब महिरबान आहिनि, उन जा दुआगा आहियूं, उन्हनि सां राब्तो रहियो कल्ह खां। उन्हनि भी यकीन दहानी कराई, असां भी यकीन दहानी कराई त शहर जो माहौल ख़राब न थियणु खपे। लॉकडाउन के हवाले से या कोरोना वायरस के हवाले से जेके भी ख़दशात आहिनि उहे मद्देनज़र रखंदे मजलिसूं जेके उहे उन तहत थियणु खपनि। हिकिड़ी शइ तय हुई त प्रोग्राम पूरे सिंध में नथा थियनि CM सिंध जे तरफ़ां। सुबुह TV में मीडिया में फेसबुक ते सॼे सिंध जा प्रोग्राम अची विया। कराची में मरकज़ी जुलूस नमाज़ फजर खां बाद बरामद थियो, पंहिंजे रवायती रस्तनि खां थींदो इख़्तिताम पज़ीर थियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मातमी जुलूस निकिता ऐं असांजे मुमिनीन भी जुलूस पंहिंजे TV ते भी ॾिठा, जियो चैनल भी ॾेखारियो आहे। कराची के जुलूस की कवरेज ॾिनी, सिंध जे प्रोग्राम की कवरेज मीडिया ॾिनी। तव्हांजे दोस्तनि मीडिया जे दोस्तनि जा भी थोरा ई था रहियासीं। ॿियो फेसबुक मीडिया जी दुनिया फास्ट थी वई आहे। पूरे सिंध में जुलूस निकिता ऐं पुरमन जुलूस जैकाबाद में भी पंहिंजी रवायत मुताबिक़ निकितो। त उनजे मथां पुरतशद्दुद हमलो थियो स्टेट जी तरफ़ां, जे हवाले सां वॾे पैमाने ते शहर जो पुरमन माहौल ख़राब थियो। असांजी हमेशह ये कोशिश रही आहे त शहर जो माहौल हमेशह पुरमन रहे ऐं हमेशह असांजो हिकिड़ो ताउन रहियो आहे ज़िले इंतज़ामिया सां पंहिंजे हर मज़हबी अयाम जे दौरान अशराए मुहर्रम हुजे या की रमज़ान हुजे। पर अॼु जेको थियो आहे ग़लति थियो आहे। रमज़ान शरीफ़ में रोज़ेदारनि खे जे तरीक़े सां तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे, जे तरीक़े से लाठी चार्ज थी या ज़ख़्मी किया वो आंसू गैस लगाया विया आहिनि, इहो इंतहाई मज़हबत जो अमल आहे। जे हवाले से असांजी क़ौम इंतहाई की बेचैनी आहे ऐं ग़म गुस्से जी लहर आहे। इन जो असां एहतजाज भी काउंट कयूं था ऐं असां हक़ जानिब आहियूं। असां आज़ादारी अहल बैत में कंहिं भी क़िस्म जी कमिटमेंट नथा करे सघूं। असां हमेशह पंहिंजूं जानियूं ॾिनियूं, पंहिंजा बचा ॾिना आहिनि, पंहिंजूं ज़िंदगियूं पंहिंजूं नस्लूं क़ुर्बान कयूं मोहम्मद आले मोहम्मद जे मथां। ऐं अॼु त अहल बैत जे घराणे जो वॾो ग़ज़ियो आहे हज़रत अली अलैहिस्सलाम जी शहादत जो ॾियारो आहे। उहो पुरमन तरीक़े सां हुयासीं, पुरमन हुयासीं। असांखे तशद्दुद जो निशानो बणाए असांजे प्रोग्राम की असांजे अलमनि जी बेरुमती थी आहे, असांजे ज़री पाकनि जी बेरुमती थी आहे, असांजे मोमिननि खे वॾो ज़ख़्मी कयो वियो आहे। उहो जेको अवां जी कैमरे में महफ़ूज़ आहे। बिल्कुलु सुबुह खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मां सिटी थाणे ते मौजूदु आहियां, पुलिस जी हिरासत में आहियां। काफ़ी मालूम थिए थो त काफ़ी मुंहिंजा जेके अज़ादार आहिनि, दोस्त आहिनि, उहे ज़ख़्मी बि आहिनि ऐं गिरफ़्तार बि आहिनि। मुख़्तलिफ़ पुलिस जे थाननि ते उन्हनि जी कस्टडी में आहे। हिकु ॻाल्हि ज़रूरु अवां जे तवसु सां करणु चाहींदुसि। मां शहर जे तमामु पंहिंजे सुनी शिया भाइरनि खे बिलख़ुसूस पंहिंजी कम्यूनिटी के गुज़ारिश कंदुसि उहे पुरमन रहनि, हर हाल में अमन जो दामन न छॾनि, पुरमन रहनि। ही शहर असांजो आहे, ही ऑफिसर असांजा आहिनि, बाहिवी असांजो हिकिड़ो पाण में सुठी हिकिड़ी हमआहंगी रही आहे ऐं जेको बि थियो आहे उहो सिंध हुकूमत जे तरफ़ां थियो आहे ऐं असां पंहिंजे ज़िलई ऑफिसरनि सां गॾोगॾु असां ज़िमेदार सिंध हुकूमत खे सम्झूं था त इहे इक़ामात सिंध हुकूमत जे तरफ़ां हुया ऐं पोइ तकड़ि असांजे लोकल ऑफिसरनि जी बि आहे
त जॾहिं लेलेंसी कराची में ॾिनी वई, जॾहिं ॿियनि शहरनि में जुलूसनि खे पुरअमन तरीक़े सां उन्हनि खे बहाल रखियो वियो, उनजे रूटनि खे, उनजे प्रोग्रामनि खे, त असांजे लाइ रस्ता रोक छो कई वई, असांजे मथां पुलिस हमलावर छो थी, असांजे मथां लाठीचार्ज छो थी, असांजी गिरफ़्तारी छो थी। बहरकेफ़ असांजो वॾी सतह ते पंहिंजी तमामु शिया तंज़ीमनि सां, पंहिंजे मरकज़ी उहिदेदारनि सां राब्ता आहिनि ऐं मां पंहिंजे शहर जे हवाले सां पंहिंजे तमामु मुमिनिन खे गुज़ारिश कंदुसि त उहे पुरअमन रहनि ऐं इन शहर जो माहौल जेको आहे उहो कंहिं बि सूरत में ख़राबु थियणु ॾिए।